काल असां सॼो ॾींहुं स्ट्रगल में हुआसीं ॿाहिरि टाउन जे हवाले सां जेका आॾ मुक्सी हले पई। कल्ह अमीर बख्श कबूल ॾाढी हिमत ॾेखारी हुई जंहिंते असां बि वकील दोस्तनि वॾी तइदाद में उनसां साथ ॾिनोसीं ऐं आख़िर राति ताईं थाणे ते मौजूदु रहियासीं। थाणे वारनि जो मौक़ुफ़ हुयो त असां ज़िद हुयो त असां मलक रियाज़ जे ख़िलाफ़ु एफ.आई.आर. नथा कटे सघूं। असांजो हुनखे चवणो हो त तव्हां हिकिड़े मुंशी जे चवण ते, हुनजे मैनेजर जे चवण ते सिंध जी सॼी क़ौमी क़यादत जे मथां 20-25 एफ.आई.आर. कटियूं आहिनि ऐं हेॾा हाई कोर्ट जे हुकुम जे बावजूदि तव्हां मलक रियाज़ जे ख़िलाफ़ु एफ.आई.आर. नथा कटियो। बहरहाल घणी वठसठ थी, आख़िर नओं टाइम थी वियो ऐं हुननि पोइ सिधो सो जवाबु ॾिनो त असां एफ.आई.आर. न कटींदासीं। उनखां पोइ उन वक़्तु अमीर बख्श गबूल वॾी हिमत ॾेखारे पियो, ॿिया गबूल वॾी हिमत ॾेखारनि पिया ऐं सुबुह जो असां जीअं ई सवेल हाई कोर्ट पुॻासीं, कंटेम्प्ट एप्लीकेशन तयारु कराईसीं। असांजे दोस्तनि इरफान कीरियो, असगर नारेजो, मुइन मक्सी, काज़िम मैसर समेत समूरा दोस्त असांजा मौजूदु हुआ ऐं सुबुह जो जॾहिं असां कोर्ट में पहुतासीं ऐं उते जस्टिस सलाउद्दीन पवन साहब जी अदालत में आयासीं, छो त इहो फ़ैसिलो जस्टिस सलाउद्दीन पवन साहब जी अदालत जो हुयो। उते ख़बर पई अॼु जस्टिस साहब मोकल ते आहे। उनखां पोइ असां वरी अर्जेंसी जी एप्लीकेशन जे लाइ जस्टिस हसन अज़हर रिज़वी ॾे वियासीं ऐं उते सुठे तइदाद में वकील हुआसीं। हुन असांजो मौक़ुफ़ ॿुधो पियो ऐं हुन असांजी इहा अर्जेंसी अलो करे छॾी ऐं उहो असांखे लिखत में मिली वियो। एतिरे में अमीर बख्श कबूल आयो, जंहिं चए दादा सॼी राति मूंसां छा असरु थियो आहे मां ॿुधाए नथो सघां, बाक़ी मां मजबूर आहियां, मां मलक रियाज़ जे ख़िलाफ़ु एफ.आई.आर. नथो कटाए सघां। असां हुनखे घणो ई सम्झायोसीं, दादा तोसां सॼी सिंध बीठी आहे, ईअं न कर, तोसां वॉलंटियरली बीठा आहियूं। चई न, मूंसां गॾु थाणे ते हलो, बाक़ी मलक रियाज़ खां सवाइ जी एफ.आई.आर. कटाइणी आहे। जंहिं ते असां हुनखे इनकार कयोसीं त हाणे कोन हलंदासीं। छाजे करे जो तूं जंहिं स्टैंड ते बीठे में पहिरियां जेके तुंहिंजा बयान हुआ त सॼो ज़ुल्म मलक रियाज़ जे करे थियो आहे, सॼा ॻोठनि ते असांजा मसइला थिया आहिनि, उनखां पोइ असां हुन सां इनकार कयोसीं। असां वकील आहियूं, जेसिताईं फ़रियादी मुस्माऊं थी बीहंदो आहे तेसिताईं असां बि बीहंदा आहियूं। जेकॾहिं फ़रियादी माना का बि कमज़ोरी ॾेखारींदो, कहिड़ी बि मजबूरी ॾेखारींदो, उनखां पोइ असां छा था करे सघूं। सो इहा जेका बि सूरत हाली मूं बहितर सम्झो त मां पंहिंजी क़ौम जे ॾाढो शेयर कयो।